अलहमदुलिल्लाह हींअर जिन इंतजाम कयो तन करे छॾियो 11 देगियूं लाईंदे जी हाणे कुझु साईं जी महिरबानी कुझु तूं बि रड़ थोड़ो लतो जिने हाणे इहा तव्हांजी महिरबानी कोन थई या मूं पंहिंजी महिनत कई आहे 5 छुटियूं बकी 6 लाईंदे वरी हेठि लथो जिने हाणे 3 छुटियूं बकी 3 लाईंदे सफ़ा लई हेठि रुमाल छॾे रखी कुले ते ईअं वणला न्यारे ए जिने हाणे जेको चढ़ंदो सो देगियूं लाईंदो ऐं न चढ़ंदो न देगियूं लाईंदे मिड़ी नाले मात्र मुरीद पक्को मुरीद न ही पक्को मुरीद आहे जे साईं सा वाइदो करायो अजान जिते मिलंदी उते अजान ॾेई नमाज हिकिड़ो तो कूड़ न ॻाल्हाए 2 नंबर ते अजान ॾेई अब ईअं बि थी थे सघियो न ॿाहिरि निकिरिया महल खां पोइ परे वञी करे फजर जो टाइम वॾो पियो आहे उते अजान अची न मुर्शिद चयो त अजान ॾियणु तुंहिंजो कमु आहे नमाज पढ़णु तुंहिंजो कमु आहे तोखे छॾाइण मां पीरान पीर जो कमु आहे उन महल जो महल में हीअं कननि में आङुरी विझी हाणे अजान थो ॾे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अजान जो आवाज जो बुलंद थी और चौकीदार जेके सुता पिया से चारो उथी वेही रहे अजीब माण्हू आयो आहे महल जे अंदर अजान पियो ॾे सामान जे हड़ पासे में हिकिड़ो ॿिए खे पियो ॾिसे ज्यादा लॻे ईअं तो चोर इहो कोन्हे चोर तो चोरी करे भगो इन जी बांग ते मिड़ी पाण वारी इज्जत बती तो सुबाणी पुछा वडी थी पवे आ जे जवा अवा फैसलो न करियो अवा सब्र करियो त बादशाह के उथारे अचा जेडी महल चौकीदार महल जी माड़ीअ जे मथे आयो वा अज बादशाह भी अल्लाह वारो वा रोए पयो अखन में दारो कतार नीर पया वहन अर्दना तो करे मुंजा मौला मुंजा करीम रब मुखे सुने खिजर अलैहिस्सलाम जो दीदार करा रोए पयो अखन में दारो कतार नीर पया वहन ही चौकीदार पैतो वा बादशाह अज महल में अजीब चोर आयो वा सामान जी हर पासे में रखी आहे अजान ॾेई करे नमाज पढ़ी रहियो आहे बादशाह तो चवे त चौकीदार यो चोर कोने इनके वञण न ॾिजो मालिक मिड़ई मुंहिंजी अज दुआ क़बूल कई आहे रोजानी दुआऊं घुरियूं मौला खिजर जो दीदार करे अज मिड़ी करम थियो आहे इए पे को लोक में लिखी हलंदो आहे सुनो खिजर अलैहिस्सलाम वञण न ॾिजो बादशाह हेठ लही आयो अज पंहिंजी घरवारी खे तो जागाए उथ भागन भरी अल्लाह वारो महल में आयो आहे हल त हली करे अल्लाह वारे जो दीदार करियो अल्लाह अल्लाह बादशाह जी घरवारी भी आई एकड़े पासे नौकर चौकीदार बीठा आहिन बे पासे बादशाह जी घरवारी ये चोर जो नफल सुन्नत पढ़ी वरी बरकात नमाज फर्ज तो पढ़े अल्लाहु अकबर ये जो आदि अख सां ॾिसे तो चौकीदार बीठा आहिन वरी आदि अख सां ॾिसे त बादशाह जी घरवारी दिल जो दिल में पयो चवे त ख़बर नाहे साईं कॾहिं पहुचंदो तेसी त खल चको कोन जैसी साईं पेचे तेसी हे किथे जड़ींदा चौकीदार बीठा आहिन बादशाह भी बीठो वा रोए भी पयो बदन में लर्जो पैदा थी वयो क़याम भी डिगो थी वयो रुकू भी डिगा थी वया सजदा भी डिगा थी वया ही वेचारो बादशाह जे डप में मार जे डप में वडी नमाज पयो पढ़े बादशाह पंहिंजी घरवारी के ठूठू तो हणे इस हिन के चबो वा घरवारी अल्लाह वारो वावा अल्लाह वारा तुंजा रुकू वावा अल्लाह वारा तुंजा सजदा घरवारी पान वारी नमाज मिली कुकड़िन वारा छौका आहिन नमाज हिन के चबो वाहू पयो डप में वडी नमाज पढ़े बादशाह जी अकीदत वधंदी वने आऊं चवंदो आहियां छो न अकीदत वधे जो नजर पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जी आहे अल्लामा इकबाल तर्जमानी कंदो आहे त निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तकदीरें अगर हो ज़ौक़े यकीन कामिल तो कट जाती हैं जंजीरें बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह ये तर्जुमो कंदो वा तवे वनी वट तिन कलम जिन जे हथ में अंग मटाए अगियां वारे बिया लिखन वो पनो सो पाड़ीन जंहिंमें मिलन मोहम्मद जो बादशाह बेचारो
उनजी अकीदत वधे पई ही चोर त वेचारो डप में वडी नमाज पयो पढ़े बादशाह जी अकीदत वधंदी वने जेडी माल चोर वेचारे वडी नमाज पढ़ी आ खौफ ऐं डप में हिकड़े पासे सलाम वराए वरी जो बे पासे सलाम तो वराए अज बादशाह चोर जे कदमन जे मथा किरियो आहे ओ सोना खिजरा अज मुखे फैज़ दे अज तू अल्लाह वारो आही मुखे पंजो मुरीद कर चोर जी अखन में ज़ारो कतार नीर वही आया हिय बगदाद दे मोहान तो करे अल्लाह अल्लाह बगदाद बगदाद आहे सुल्तानुल आरिफीन सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह तर्जुमो कंदो आ त बगदाद शहर दी क्या निशानी ऊंचे आलमिया चीरा तन मन मेरा पुरज़े जीवे दर्जी दिया लीरा हो कपनी पाकर महरल सा संग फकीरा हो बगदाद शहर दे टुकड़े मगसा बहो मैं कर सा मीरा मीरा बादशाह तो चए मुखे फैज़ दे साईं बियो शर्त रखियो तो कूड़ न ॻाल्हाइजे साईं बुआ जो काबू कयोसि न त चवे आऊं अल्लाह वारो आहियां माल खणी निकिरी वञा न जी बादशाह हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे माराई जेल में विझाई जीअं करी तुंहिंजी मर्ज़ी ये माल जी हर पासे में पई आहे आऊं न को अल्लाह वारो न को ॿियो चोर सॼी ज़िंदगी चोरी में गुज़री वई पर मुंहिंजे कदमनि तां उथी सिधो थी हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे मूं तोखे सचाई खोले ॿुधाई आहे बादशाह चयो अहिड़ा लेखा हाणी ॿियनि खां निकिरी वेंदी हिते जान तुंहिंजी ईअं कोन छुटंदी चोर कोन आई मूंखे फैज़ ॾे आऊं तुंहिंजो मुरीद थो थियां ए बादशाह जी माल मूं चोरी कयो पासे में पियो आहे चई न न मूंखे ख़बर आहे ये लेखा हणी तूं ॿियनि खां निकिरी वेंदे मां तुंहिंजी जान न छॾींदुसि अॼु चोर जी अखियुनि में ज़ारो कतार नीर वही आया हीअं बगदाद ॾे मुहाड़ करे पंहिंजे मुर्शिद खे तो सॾड़ा करे त हीअं तो अर्ज़ड़ा करे मीरा शाह मदद कर अॼु तां सुणी दादी आइए अब्दुल लतीफ जो हसनी तो हादी अज बादशाह बगदादी करका मुहार मुरीद ते साईं हाशिम शाह मटियारिन वारे जो तर्जुमो आ होया के चोर पयो अर्जड़ा करे त दिलऊं दस्तगीर खे को सवाली सद करे हकल में हाशिम शाह चए वैलो वीर वरे पोतोणे हुजे पंध परे तब कंदो व मुहार मुरीदन दे चोर सडड़ा कया अर्जड़ा कया पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी साईं जो फजर जी नमाज पढ़ाई न ये मुरीदन दे न्यारे पाण मुस्कुराने लगा जमात में जेके मुरीद आया साईं अज तवा मुस्कुरायो पे खैर ताए हां बनायो कल्लो को हमरा काबू आए जेको असांगा चोरी जी इजाजत वठी साईं किथे जी माल में तो हान छा थिंदो ची हलो असां ज़मानत खई जे झलजी पए त छडाइण वारो मां पीरान पीर वेठो इए भी कोने जो को निंदण को आ न बादशाह उन जे कदमन ते पियो वा अल्लाह अल्लाह जेडी महल पीरन जो पीर दिलबर दस्तगीर बगदाद शरीफ मां अची रहियो आहे हेडा चोर जी अखन में ज़ारो कतार नीर पया वहन पंहिंजे मुर्शिद खे तो सडड़ा करे ऐं हमेशा चवंदो आहियां त मुर्शिद आज जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोडो आ चौज
जो अब्दुल कादिर पीर तैके लहर न लोडो आ। सैयदन जा भी मुरीद आयो साईं आगा अयूब जान सरांदी बादशाह जा उन्हीं जा भी मुरीद वेठल हुंदा साईं गुलाम हुसैन जा कंबर वारा जिनजी केड़ी गाल कजे साईं जो जो मुरीद हुजे मोहम्मद पना टोटानवी रहमतुल्लाह अलैह जेडी महिल न एक बद मज़हब सां साईं जो मुनाज़रो थियो पाण फरमायो त पो तू हिय कर बाय जो मचता बारियो तू भी घड़ा आऊं तो घड़ा जेको कूड़ो आ सो सड़ी विंदो सच्चे जो वार भी विंदो न थींदो बई जना जे मल हथ में पियो बाय में त बई न पया सड़े हू भी न पयो सड़े ही भी न पयो सड़े हिय जो न्यारे मोहम्मद पना टोटानवी त उन जो हथ सुने हुसैन जा कंबर वारे जे हथ में साईं जो हथ पंहिंजे मुर्शिद जे हथ में वरी उतां खां यकी लड़ी यो हथ मौला कायनात मौला अली जे हथ में सोने अली जो हथ दिलबर नबी जे हथ यकी लड़ी साईं फरमाए तो तू हथ त कढ बद मज़हब तुंजो हथ न बद मज़हब जे हथ में हथ त कढ हथ जो कढे तो सड़ी करे खाक बन्यो साईं जे मुरीद जो वार भी जंहिंजा मुरीद एडे कमाल वारा हुजन वो मुर्शिद केडे कमाल वारो हुंदो सैयदन बादशाहन सा ऐं साईं ॿुधायो पिन त सैयद सैयद आहे जे अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह जिनी फतावा हमायूनी शरीफ भी आहे साईं बडो आलिम रब्बानी साईं का के सवाल कयो सैयद वडे शान वारो या आलिम दीन वडे शान वारो तो साईं उनके केड़ो जवाब में पान फरमाए ताने हिय कर ए पाड़े में रहंता भंगी इन मा एकड़ो छोकरो वठिया उनके आऊं कलमू पढ़ाए 10 साल मदरसे में विहारिया तो पढ़ी करे नेठ आलिम बनजी पवंदो अब ये थींदो कलमू पढ़ंदो को मदरसे में वही पढ़ंदो इल्म हासिल कंदो आलिम बनजी पवंदो पान फरमाए त आऊं तोके एकड़ो आलिम दीन तो दिया वनी 10 साल तू राम के सैयद बनाए दे सैयद को इल्म सा न बनजंदो वा ये निस्बत रसूलुल्लाह जी जात बाबरकात सा है त आलिम का भी सैयद जो शान बुलंद है आले रसूल जेको वा वो शान वारो वा त सैयद जंजा मुर्शिद होजन अंदाजो करियो तो हुजूर गौसे पाक अब्दुल कादिर जीलानी ब हसनी ऐ हुसैनी सैयद आहिन उनी जवान जो जेको मुरीद होजे त पो मुर्शिद जंजो दस्तगीर तैके लहर न लोडो आ जो अब्दुल कादिर पीर तैके लहर न लोडो आ पोया रही बारई करण सवाबा दा सवाब आए या न बद मज़हबन के छड़े दियो असा पंहिंजी गाल ता करियो तैयार ही बारई करण सवाबा पो दुश्मन लाए जियरे अजाबा साईं दुश्मन लाए जियरे अजाबा जिन मिस्र विराया खीर तिनके लहर न लोडो आ पुज जो मुर्शिद आ दस्तगीर तिनके लहर न लोडो आ पो चोरन मां अब्दाल बनाए किनड़ा को जा तो बख्शाए जिनके सैयद जी आओ गिर तिनके लहर न लोडो आ जो मुर्शिद आ दस्तगीर तिनके लहर न लोडो आ साईं पान हली आया शाही महलात जे दरवाजे ते चोर बेचारे जे अखिन में दारो कतार नीर पया वहन पांजे मुर्शिद के पयो सदा करे साईं जेडी मन दरवाजे ते आया आवाज दिनो बादशाह जो दरवाजो खोले पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी के दिठी सुभान अल्लाह घरवारी के चई नौकरन के जी मावा के बुधायो ही को आम मानू कोनी वडो को जुंग वली वेठो आहे जिने दीदार जिला अब्दुल कादिर जीलानी पाण आयो आहे तो साईं असा जे तडे दे की अचन वाह वाह ओ दिल थी न परेशान पुनल पीर अची वियो घर दावत जे खैर सा दस्तगीर अची वियो ओ अल्लाह जे महबूब जी औलाद में आहे ओ हित मगर ज़ाहिरी बगदाद में आहे ओ अल्लाह जे महबूब जी औलाद में आहे ओ हित मगर ज़ाहिरी बगदाद में आहे महफिल में मुहय्युद्दीन मिठो मीर
अची वियो घर दावत जे खैर सां दस्तगीर अची वियो ओ दिल थी न परेशान पुनल पीर अची वियो घर दावत जे खैर सां दस्तगीर अची वियो साईं खे ईंदे ॾिठो जी वाह वाह साईं वॾी करम नवाज़ी तव्हांजी बादशाह जी बादशाह ही हुयो त चोर पर अॼु असांजी नज़र सां दीन जो मोर बनियो आहे साईं नजर पाती निगाहे वली में वो तासीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी यारो वली कामिल जी निगाह पई आ चोर दीन जो मोर बनियो आ बेटा तो चवे त वे वनी वट तिन जेके वेही था ॼाण वे न साण बियन मता वेही वक्त वञाई हल तनी सां हल जेके हली था ॼाणन हल न साण बियन मता हली हाल वञाई घुम तनी सां घुम जेके घुमी था ॼाणन घुम न साण बियन मता घुमी घर फुराइए यारो ही एड़ा कामिल आहिन जेडी मल निगाह पईया चोर दीन जो मोर बन्यो आहे बादशाह इन चोर जो मुरीद बन्यो आहे वो हाजी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह तने तर्जमानी कई त तालिब मां मुझो मुर्शिद तू साईं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मां मुझो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां मुझो मुर्शिद तू वो दुश्मन जेके तो जानिए जा अब्दुल कादिर जीलानी जेके दस्तगीर उन्हीं जला छातो चवे चवे तो दुश्मन जेके तो जानिए जा अब्दुल कादिर जीलानी जा साईं मुखे तो 12 बजे हां 12 में बाकी के 2 के 3 मिनट रहा है बड़ी मदीने वाले साईं जी करम नवाजी थई आवा जो भी मेहरबानी जो तवा साथ पायो न तो मु सोचो तो सर्दी जी मौसम आए तकीर शुरू थींदी अध जमात भजंदी अध वेंदी के उठंदा के घुमंदा के फिरंदा न पर तवा मैदान मलाए दिखाए आके बिनी हथन सां फकीर के सलाम तवा वाकई बुधण जो हक अदा कयो आहे असां तो रोजानी जी बुनियाद में महफिल में वणू था पर हेड़ी सजी ताई प्यारी जमात अल्लाह जी जात का बरकत बार-बार नसीब करे तो अवा जो दीदार थिंदो वा दिलन के सुकून करार भी मिली पोंदो वा मुझे महबूब जा आशिको तो दस्तगीर दस्तगीरा चवे तो तालिब मां मुझो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां मुझो मुर्शिद तू वो दुश्मन जेके तो जानिए जा अब्दुल कादिर जीलानी जा पिनदान बियो छा खैन मिलियो वा पिनदान बियो छा खैन मिलियो वा ज़ेवर पातों जियरे ज़ंजीर ज़ेवर पातों जियरे ज़ंजीर तालिब मां मुझो मुर्शिद तू ओ यारई बारई जिन तुझी कई आ रिज़्क़ में बरकत तिनजे पई वाह अजरो अली मोहम्मद इन जो पुटु वाह गुलशेर साहब जिन अजो की महफिल के सजायो वा उनन खां पुछो हर साल महफिल थी थी बरकत पवे थी या न थी वो आऊं समझंदो आहियां हिकिड़ो वाक्य आऊं शुरू करूं 1.5 कलाक वरी लगी बहरहाल कोशिश तो करियां गाल अञा भी बयान करे था राणा चो यारई बारई जिन तुझी कई आ रिज़्क़ में बरकत तिनजे पया चो यारई बारई जिन तुझी कई आ रिज़्क़ में बरकत तिनजे पया परहा पंजोड़ा है लडहुणा परहा पंजोड़ा है लडहुणा आईंदे थींदा छो न अमीर आईंदे थींदा छो न अमीर तालिब मां मुझो मुर्शिद तू हाय दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां मुझो मुर्शिद तू
जेके हिकड़ी करामत अञा साईं जो बयान अल्लाह जी ज़ात बाबरकात करामतूं भी साईं जो अखियुनि ते साईं जी तालीमात जे मथां भी अमल कजो समझो था साईं जी 40 साल वारी जिंदगी सोमणी वारे विजु सां फजर जी नमाज गालियो ये भी याद रखजो वल्लदीन यबीतून लिरब्बिहिम सुजदम क़यामा इन्ही के भी याद रखजो हाणे हिकड़ी अञा करामत साईं जे बगदाद में पढ़ंदा ओए पीरान पीर अब्दुल कादिर जिलानी साईं सुबह जो टाइम मोटन पया उन बगदाद जे वेझो वेझो हिकड़ो वाणी जो घर हो उन जो मंदिर भी हो पो वाणिया छा कंदा अगर का न्याणी पाण जींदी हुई न ताजी जिंदी शादी थी उनके प्लेट में मिठाई विझी दींदा मिठी का शे खणी वन उनन के खबर हुई तो बुत खाईंदो कोने हो वड़ी इन गाल के बरकत समझना त इन्ही सा घर में बरकत थींदो आ शहर जा रिश्ता बाराड़ी जा रिश्ता शहर बाराड़ी जी छोकरी बेचारी पाण जी आई तेके उनन मिठाई विझी जी खणी वन उनन के खबर बुत खाईंदो कोन बड़ी बरकत थींदी हां ये बेचारी बाराड़ी जी छोकरी आई बुत खाने में मंदिर जे में बुत जे अॻियां मिठाई रखी हां थी चवे बुत मिठाई खा बुत मिठाई खा बुत मिठाई खा बुत किथे तो हथ जो ठाए बुत न पियो खाए तो ये रोए पई यदि बुत अज अगर तो मिठाई न खादी हे राज पाड़े वारा मानू समझंदा न्याणी में को आए बो इन जे करे बुत मिठाई न खादी आहे अल्लाह अल्लाह न्याणी रोए पई अखन में ज़ारो कतार नीर पया वहन उता खां तुझे मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी जो गुज़र थियो वा सोने दस्तगीर बादशाह जी नजर पई अज न्याणी रोए पई चवे पई बुत मिठाई खा आए बुत मिठाई खा आए बुत मिठाई खा बुत मिठाई नथो खाए साईं बाहिरा हकल ॾिनी त बुत तोखे ख़बर नाहे इस्लाम में न्याणी जी वॾी अहमियत आहे इस्लाम में न्याणी जी वॾी इज्जत आहे न्याणी हली ईंदी आहे त वॾा वॾा झेड़ा भी टुटी पवंदा आहिनि न्याणी हली अचे माण्हू खून भी मुआफ़ करे छॾींदा आहिनि आए बुत अॼु न्याणी पई अंजड़ा करे तूं मिठाई नथो खाई मां दस्तगीर थो चवां आए बुत मिठाई खा आए बुत मिठाई खा साईं बाहिरा हकल कई बुत पंहिंजो वात खोलियो वा प्लेट समेत मिठाई खाई वयो मिठाई भी मिठी शइ आहे रात जो पोयूं पर अवां जे वात में थोड़ो थोड़ो पानी आयो मूंखे तो मौली वेचारा शुक्र जे मर्द में अक्सर करे मिठाई खां पया बचन वो नकली याद ईंदो आहे त हमरा घोड़े उठ जे मथा सवार तो गुजरो के अवां जे गोठ मां यार मस्जिद में भली लगी पिया वण जी छां बाए घोड़ो ध्यारिया नमाज पढ़ी को निकरी घोड़े के बदनी आयो नमाज पढ़ी टिफन बॉक्स में मानी यारो ओ मानू पान सागर खणी निकरंदा नमाज पढ़ी मौली साहब के जी साईं अचो मानी करजी खां असां जड़ा जे के मौली मस्जिदन में ठन 20 मानू ने के मानी खारण वाला तिन के गरीबारी मानी याद दिसी जी भगवान तू पांजी मानी खा असां फकीरन के छडे दे तो हु बारड़ियो सादलो मानू वरी मानी वेजी करे नी अचो मानी खाऊं बाबा हां तोखे मानी ला नथी वणे पांजी तो पो तुंजी मर्जी आऊं तो कुंदो क्या तू मानी खा वरी 3 मर्तबा जी नी अचो मानी खाओ मौली साहब कावड़ में उनके जो बाबा तोखे चवा में एकड़े मर्तबा 2 मर्तबा थलो जी मथे में सूर दोने हु बेचारो डिजणो मानू बारड़ी जो हटी कुंड में वई ही जो ढक खोलई मौली छा दसे खुशबू एड़ी मक्खन माखी कोन हुंदी आ कुट्टी जेके जे उआ जो तैयार हुई मक्खन जी खुशबू एकड़े पासे माखी जी खुशबू चांवर जी मानी ये मौली जो न्यारे जी कमाल उनके हां एड़ी जो दाबो नी जो बेचारो डिंडी जी परयानी वेठो हां मौली साहब आस्ते आस्ते करे पुछोस हां दे खबर तो छा कयो हु मगी डिनु वेठो जी मु कुछ कोन छे जिने वो पेरी पेरी तो कुछ चयो बे नी मु चयो पे जे गड जी खाओ तो मौजो थो जो वेजो कन गड जी खाण सुन्नत है तो मिठाई मिठी शे हु बेचारो खणी वई बेचारी बुत प्लेट समेत खाई वयो हां बुत तो खाई वयो ही हां अचे भई खुशी में घर पोती घरवान पुछो तो देखो प्लेट करा गई ये वो पारो बुत जो को प्लेट समेत खाई वई हां मानू के तो तनकीद का फुर्सत कोने एका भूखी घराणी जी आई या मिठाई खाई प्लेट घसे में उछलाए हिन चो त आऊं का भूखी घराणी की थोड़ी है मु मिठाई कोन खादी है मिठाई बुत प्लेट पान खाई वई जी न न बुत असा जी जिंदगी गुजरी वई बुत के मिठाई खाइंदो
भुखे घराने जी आ मिठाई खाई गस में प्लेट उछलाया न्याणीअ जी अखियुनि में ज़ारो कतार नीर वही आया रोई करे थी चवे ताए घर वारो अगर अवां खे यकीन नथो अचे मूंसां गॾिजी हलो मां वरी थी इन बुत खे मिठाई खारायां जेॾी महिल घर में ॻाल्हि थई न्याणी वरी हिकिड़ी प्लेट खई आहे उन में मिठाई बि रखे थी ॿाहिरि थी निकिरे घर वारा निकिता उन्हनि खां वरी राज वारनि पुछो अदा जो ख़बर केॾां पिया वञो चो या औरत आहे न्याणी आई भी बाराड़ीअ खां आहे या थी चवे त पुट बुत प्लेट समेत मिठाई खाई वयो वरी थी खणी हले बुत खे मिठाई थी खाराए असां ॾिसण था चाहियूं त ॾिसूं कीअं तो बुत मिठाई खाए उनखे वरी शहर वारनि ॾिठो त शहर वारा बि गॾिजी निकिता तमामु वॾी रश थी वई न्याणी जेॾी महिल प्लेट जी मिठाई रखी प्लेट मिठाईअ जी भरियल उन बुत जे अॻियां रखी हाण बुत खे थी चवे आए बुत मिठाई खा आए बुत मिठाई खा आए बुत मिठाई खा बुत मिठाई नथो खाए न्याणी बार बार हीअं मुड़ी मुड़ी करे थी ॾिसे घर वारा था चवनि न्याणी बुत मिठाई नथो खाए हेॾा पोयां केॾा मुड़ी मुड़ी करे पई ॾिसी न्याणी थी चवे त कल्ह बि हिन बुत मिठाई नथे खाधी पोयां खां हिकिड़े जवान हकल कई अॼु वरी उन जवान खे थी सरड़ा करियां त हलिया ओ हलिया हलिया ओ हलिया मुंहिंजी वार अची कर जान जीलानी ओखीअ में कर मुंहिंजी मदद महबूब सुभानी पो बगदाद वारे वट पुन्यो दर्द भरियो ताहूं पोइ तो सुणी आहूं पोइ तो सुणी आहूं छो पई रोई माई कर अहवाल तूं बानी ओखीअ में कर मुंहिंजी मदद महबूब सुभानी सभु सॼो पंहिंजे पीर खे त हलिया ओ हलिया हलिया ओ हलिया मुंहिंजी वार अची कर जान जीलानी ओखीअ में कर मुंहिंजी मदद महबूब सुभानी भाई साहबा चवे थी कल्ह भी न बुत मिठाई न पे खाधी हितां खां हिकिड़ो जवान आयो उन जवान खे पई सरना करिया अल्लाह अल्लाह सुरधनासरीअ जे अंदर सोने शाह अब्दुल लतीफ भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह उन भी सरड़ा कया आहिनि तमीरो शाह मदद कर अची औखिय वेर लिल्लाह लग लतीफ चए भर पाज़ीअ ॾे पेर पो औलाद अली शेर अज करका मुहार मुरीदन ते ये जो माई साहबा बार बार बुत खे पई चवे आए बुत मिठाई खा आए बुत मिठाई खा बुत न पयो खाए एतरे में उता खां बगदाद जे साईं सोने अब्दुल कादर जीलानी जो गुज़र थियो आ दस्तगीर बादशाह ॾिठो ओ आई न्याणी वेठी आ बुत खे पई चवे त आए बुत मिठाई खा आए बुत मिठाई खा बुत त मिठाई न पयो खाए पीरान पीर ॿाहिरां हकल कया आए बुत तोखे ख़बर नाहे इस्लाम में न्याणीअ जी वॾी अहमियत आहे न्याणी हली ईंदी आहे त वॾा वॾा झेड़ा बि टुटी पवंदा आहिनि न्याणी अची वञे त खून बि माफ़ थी पवंदा आहिनि अॼु इहा न्याणी पई चवे बुत मिठाई खा तूं नथो खाई मां दस्तगीर थो चवां आए बुत मिठाई खा आए बुत मिठाई खा बुत प्लेट समेत मिठाई खाई वयो अल्लाह अल्लाह जेके भी राज वारा माण्हू गोठ वारा माण्हू मिली करे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जे कदमन जे मथां किरिया आहिनि मुंहिंजे महबूब जा आशिक असां जे वाइज़न सां को बेनमाज़ी माण्हू नमाज़ी नथो बणिजे को बेहया माण्हू हयादार नथो बणिजे को बेदीन माण्हू दीनदार नथो बणिजे पर हे अल्लाह वारा आहिनि जिन जी निगाह सां माण्हुनि जूं तक़दीरूं मटिजी पवंदियूं आहिनि सॼे गोठ राज वारा माण्हू कलमो पढ़ी करे दिलबर दस्तगीर जे हथ जे मथां बेअत बि कनि था दबी थियनि था पोइ हीअं पिया चवनि त बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे साईं बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे ओ जिलानी बगदाद वारे पीर जे करे जिलानी बगदाद वारे पीर जे करे
सब चओ बेड़ा थींदा पार आयूं दीवाना सुबहानीअ जा हाय सुबहानीअ जा अब्दुल कादिर जीलानीअ जा ओ जीलानीअ जा माफ़ मुश्किलों कंदो रब मीर जे करे माफ़ मुश्किलों कंदो रब मीर जे करे बेड़ा थींदा हाय बेड़ा थींदा हाय बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे चओ बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे ओ शौक़ मजे के यारी मलाय ओ यारी मलाय खंड मिसरी ऐं खीर विराय हाय खीर विराय जिन विराया खीर इन्हीअ पीर जे करे जिन विराया खीर इन्हीअ पीर जे करे बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे।